दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों एक शाह साहब जो बैत है कांव के बारे में अक्सर करे शाइर चवंदा आहिनि त ए कांगल तूं मुंहिंजो पैगाम खणी वञ वग़ैरह वग़ैरह चवंदा आहिनि। शाह बि चयो आहे, पर शाह साहब हिकु दफ़ो कांव जी कीअं ॻाल्हि कई आहे उहा तव्हां ॿुधो। चए थो सो कांग मक़ासिद कर, चए थो उहो कांव क़ासिद न कर जो सदा ढूंढे ढूंढ खे। चए थो जेको ढूंढ खाईंदो वते उहो कांव क़ासिद करे न मोकिल। के कंदो पंहिंजे पेट जी, के वींदो दोस्तनि दर। चए थो पंहिंजे पेट जी कंदो या तुंहिंजे दोस्त जे दर उहो तुंहिंजो पैगाम खणी वेंदो। जंहिंजी ॿोलियाई बिर बिर सो सियापाई न रहियो। चए थो उहो न नियापे जहिड़ो रहियो ई न जेको टां टां कंदो वते। तो दोस्तों ये भी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। तव्हांखे शेयर वणियो हूंदो, उनमें त तव्हां पेज फॉलो कयो, लाइक कयो, पसंदि कयो त असांजी हौसला अफ़ज़ाई थिए। दोस्त ॾिसनि था त पोइ मज़ो थो अचे, पाण खे बि पढ़ण ते दिलि चवे थी। तव्हां बि पढ़ो, तव्हां बि शाइरी पढ़ो दोस्त। तव्हां बि वीडियो ठाहियो, पर शाइरी पढ़ो। जेके बि शाइर आहिनि उहे त घटि में घटि पढ़नि, जिन खे नथो अचे त ख़ैरु आहे। अल्लाह हाफ़िज़।